अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया सिंध आवाज़ न्यूज़। नाज़रीन, लालकाणू बेंस कॉलोनी जी रहवासण 8वीं क्लास जी शागिर्दियाणी दुआ शिमाइला बिरोई जो ॿियो मौक़िफ़ सोशल मीडिया ते वायरल। दुआ शिमाइला बिरोई बलोचिस्तान में वसीम बिरोई सां गॾु हथ में निकाहनामो खणी हिकु ॿियो वीडियो बयान जारी कयो आहे। दुआ ॿीहर पंहिंजी अमड़ मथां संगीन इल्ज़ाम लॻाया आहिनि। वीडियो में हिन चयो आहे त अबू मां तव्हांखे दान ॾिनी पर तव्हां सभिनी मूंखे दड़का ॾेई चुप करायो। जीअं त मां शुमाइला बिरोई वसीम बिरोई सां बलोचिस्तान में अची करे पसंद जी शादी कई आहे, सो हीअ असांजो निकाहनामो अथव। ऐं अम्मी हाणे छा जो पछताइणु, पहिरियां जॾहिं मां तव्हांखे चयो हुयो त तव्हां मुंहिंजी ॻाल्हियुनि ते अमल न कयो। ऐं ॿी ॻाल्हि त अम्मी खणो न हिन ॻाल्हि ते क़ुर त तव्हांजो अख़्तियार अब्दे सां नाजाइज़ हिकु तालुक़ु न हुयो। खणो क़ुर। अबू मां त तव्हांखे बि दान ॾिनी हुई पर तव्हां सभिनी मूंखे धड़का ॾेई करे चुप करायो हुयो। छो? SP लालकाना IG सिंध IG बलोचिस्तान के अपील आहे, सो असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। अम्मी हाणे छा जो पछताइणु, जॾहिं मां तव्हांखे पहिरियां दान ॾिनी हुई त तव्हां मुंहिंजी ॻाल्हियुनि खे दरगुज़र करे उल्टो फिर बि तव्हां मूंखे ई धड़का ॾिना हुयव, फिर बि तव्हां मूंखे केॾो घटि वधि ॻाल्हायो हुयव। ऐं उन ॾींहुं मूंखे रोज़ो बि हुयो, तव्हां मूंखे रोज़े सां क़ुर पाक बि खणायो हुयो त खण क़ुर पाक, त इहा ॻाल्हि सच आहे। जॾहिं मां क़ुर पाक खयमि फिर बि तव्हांखे यकीन न आयो। अम्मी छो? हिन अख़्तियार अब्दे मूंसां एॾी खशट, मतिलबु किनी खशट कई, एॾी किनी खशट कई हद खां वधीक। IG बलोचिस्तान के अपील आहे, सो असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। मां पंहिंजी राज़ ख़ुशी सां निकाह कयो आहे। जीअं त मां दुआ शिमाइला बिरोई वसीम बिरोई सां बलोचिस्तान में अची करे शादी कई आहे, सो मूंखे कंहिं अगवा नाहे कयो। सो जेके बि इहे केस आहिनि सो इहे फुज़ूल आहिनि, इन्हनि खे टॉर्चर न कयो वञे, छो त इन्हनि मूंखे अगवा कयो ई नाहे। ऐं मुंहिंजी अम्मी सां अख़्तियार अबड़ो जो नाजाइज़ हिकु तालुक़ु हुयो, सो अख़्तियार अबड़ो मूंसां ॾाढी बदतमीज़ी कंदो हुयो, ॾाढी बदतमीज़ी कंदो हुयो। त उन जे करे मां पंहिंजे घरां निकिती आहियां। सो बाक़ी मूंखे कंहिं अगवा नाहे कयो। मां पंहिंजी राज़ ख़ुशी सां वसीम बिरोई सां शादी कई आहे। सो मां पंहिंजे मुड़ुस खे हिते वीडियो में शो इन करे नथी कयां छो त उन्हनि खे इन जो ॾाढो ख़तरो आहे। ऐं सुभाणे खां पोइ मूंखे कुझु बि थियो सो उन जो ज़िम्मेवार हिकु त रिफ़त यास्मीन बिरड़ो आहे ऐं ॿियो अख़्तियार अबड़ो आहे। ठीकु आहे। उन खां पोइ SP साहब खे रिक्वेस्ट आहे, सो जंहिं जंहिं खे तव्हां अरेस्ट कयो आहे सो उन्हनि खे छॾे ॾियो, छो त उन्हनि मूंखे अगवा कयो ई न।